असली 2001 में जॾहिं मां कोशिश जी नुमाइंदगी वठणु वियुसि उते त मरहूम रशीद आगर साहिबु एडिटर हुयो, उहो मूंसां मिलियो, मूंखे चयईं क्वालिफिकेशन छा आहे। मुंहिंजी क्वालिफिकेशन माना मैट्रिक हुई, मां मैट्रिक पास कई। मां ईअं ख़ौफ़ में सां कूड़ ॻाल्हायो त मतां चवांसि त मां जेको आहे त मैट्रिक कई आहे, त चवंदो तालीम कयो तूं वरी साबित थींदो। मां चवंदो इंटर पास कयो, ठीकु आहे, जेको आहे तव्हां ख़बरूं मोकिलियो। मां जीअं आयुमि त हाणे ख़बर मूंखे ठाहिणु, ख़बर कीअं ठाहियां, शौक़ु बि हुजे मूंखे, लेकिन ख़बर मां कीअं ठाहियां। मुंहिंजो वॾो भाउ, मां हुनखे चयो ख़बर, उन टाइम जेके पहिरीं पहिरीं ख़बर हुई उहा इहा हुई त खुली कचहरी हुई, डी हुयो डिविज़नल ऑफिसर हुननि जो, TNT जो, डुमकी साहिबु मूंखे नालो नथो यादि अचे, उन टाइम TNT जो उरूज हुयो, उनजी खुली कचहरी जी पहिरीं ख़बर मोकिली। उनखां पोइ ॿिए दफ़ा जॾहिं मां वरी साॻियो चयो त ख़बर ठाहे ॾे, त टाल मटोल, हा ठाहे ॾियां थो, हा ठाहे ॾियां थो। मूंखे माना जीअं माण्हू कंहिंजो मोहताज थियण जो अहसासु फील थियो त भई मां पाण छो न ठाहियां, हीअ त नाज़ नख़रा थो करे। तंहिंजे करे मां इहो फ़ैसिलो कयो, मां पंहिंजी ख़बर पाण ठाहींदुमि। पहिरीं जेका वरी मां पंहिंजे पाण ख़बर ठाही उहा हुई मरहूम ग़ुलाम रसूल सोलंकी ऐं बख़्त अली ख़ान जो गुड्डू बैराज ते गैस कंपनी उते पाण में झेड़ो कयो, हिक ॿिए सां विड़िया। बख़्त अली ख़ान जेको मेहराब ख़ान टाउन चेयरमैन हुनजो वाले साहबु, उहा ख़बर जो मां ठाही, अॼु मां सोचींदो आहियां उहा मां ख़बर ठाही कीअं हुई। हेॾी नंढी ख़बर आहे, मां पूरो पनो भरे छॾियो, ख़बर मां मोकिली, बराबरि उहा ख़बर त न लॻी। इदारे सां मूंखे शिकायत रहंदी त भई यार मुंहिंजी ख़बरूं छो नथियूं लॻनि। उहो त बाद में वरी वज़ाहत थी वई त बाबा ख़बर खे तुक तरह सां तव्हां ठाहींदो त ख़बर लॻंदी। उनखां पोइ ॿियो ई हूंदो आहे त साहबी थियणु महिल जीअं असां को नओं साहबी जेको बि थींदो आहे उनखे इहो लॻंदो आहे त मां बसि हाणे साहबी थियो आहियां, हाणे मां अच्छे कार्य जो मालिक आहियां, मूंखां पुछण वारो कोन्हे। गुड्डू बैराज ते पंजाब पुलिस जा को पुलिस एहलकार शहीद थिया, उन्हनि जी गिरफ़्तारी लाइ हिननि जो रेड थियल हो 5-6 थाणनि जी पुलिस हुई पंजाब जी, उते मां हिननि मूंखे चयो तव्हां माण्हू ॿधनि पिया, जेके माण्हू ॿेड़ियुनि तां कचे मां अचनि पिया उन्हनि खे खणनि पिया। मूंखे चई तव्हां अपजाएं, मां चयो मां साहब कीअं, चए आपको बोल रहे हैं अपजाएं, आपका कोई काम नहीं इधर। बराबरि मां बज़त थी बीठुमि, चई इसको बि डालो। जेके माण्हू उन्हनि खया, हिननि ठोके मूंखे विधो, सभिनी खे चऊं पंहिंजा कपिड़ा मथे ॾियो। असां पंहिंजो जेको कमीस हुई उहा मुंहं ते मूंखे बि ॾियारायूं, हीअ गुड्डू बैराज चेक पोस्ट खां खणी सिधो भुंग थाणे ते खणी विया। उते लाकअप कयूं, लाकअप थाणे ते पुकार रड़ियूं कनि पिया त मां कोशिशि रिपोर्टर में चए तॾहिं ईंदी कोशिशि नाकाम थी गई, असांजी कोशिशि कामयाबु थी, सिंध आवे साह बि पकड़ायूं, ईअं रड़ियूं शुरू करे लाकअप कयूं। त लाकअप में 50-60 माण्हू हुया, त चवनि उथो, हाणे कचे जा माण्हू उहे, उथो माण्हू ॻणो, हिकिड़े खे चऊं त हुन चयो मेकू ॻणणु नियम दे, मूंखे चयो ओए रिपोर्टर तूं ॻण उते। मां उथियोसीं, माण्हू ॻणिया, चोट पैंट मूंखे यादि न आहे चङी तरह एतिरा माण्हू हुजनि। पोइ वरी जंहिं महिल जहिड़े महिल उहो थिए त उते जेको संतरी ॿार वेठो हुजे, उहो संतरी मूंखे चए साईं हे बि साह बि थी वेंदा आहिनि, हिकिड़ी मोटरसाइकिल वठनि था, हिकिड़ी पेन वठनि था, हिकिड़ी डायरी वठनि था ऐं साह बि थियनि था। होॾे माण्हू खे कढी करे सचूं वणनि पिया, त रड़ियूं अचनि पियूं। त मां ई करे सां मूंखे चई ॾिस ॾिस, इन खां पोइ तुंहिंजो वारो बि इहो बि अख़बार में लिखजांइ त हिनखे एतिरा लॻा ऐं मूंखे एतिरा लॻा। इहो किसो। उनखां पोइ वरी अच्छा ॿियो त असां वटि छा थींदो आहे, माना हिकिड़े कंहिं धुर जे ख़िलाफ़ु ख़बर अचे, वरी ॿी धुर ते कावड़ बि अगरि फेवर में अचे त पोइ ख़ुशि थींदी आहे। अहिड़ो माना अजीब मंतक आहे। सरदार सलीम जान मज़ारी साहिबु ऐं मीर ग़ालिब ख़ान डोंगी साहिब जो जेको इतिहादु हुयो, उहा जेको टुटो, मां उन टाइम सिंध एक्सप्रेस में कमु कंदो हुउमि, त पहिरियों पहिरियों उहा ख़बर मां ब्रेक कई, सुबुह जो 3 कालम ख़बर लॻी, सुबुह जो माना फ़ोन ते वठवठां थी वई। अच्छा मूंखे माना हिते इहो तासुर हो त भई मूंखे इहो बि अंदाज़ो हो सरदार सलीम सां तालुक आहे, ग़ालिब ख़ान सां एतिरो न हुन सां हिन सां हुयो, मूंखे इहो फील थियो हे कावड़ थी वेंदो। पर हिन जो त न, पर इदारे खां फ़ोन अची वई त भाई तव्हांखे ख़बर कया जो मौक़िफ़ कोन्हे। असूलनि मां इहो चवंदुमि भई मौक़िफ़ इहो हूंदो आहे, ॿिन्ही धुरनि जो हिकिड़ो हिकिड़ो माण्हू अचे, पाण नथा अचनि ॿिन्ही धुरनि जो, होॾां हिकिड़ो माण्हू अचे, हेॾां हिकिड़ो माण्हू अचे, वज़ाहत कनि इताद सां टुटो न आहे, असांजो इताद क़ाइमु आहे ऐं तव्हां ख़बर जेका उहो ग़लति हलाई आहे। बहरहाल उहो त न थियो, उहो त बाद में साबित थियो, मुंहिंजी ख़बर दुरुस्त साबित थी, पर ग़ालिब ख़ान वारनि कंप्लेंट कई इदारे में। पोइ उहो उन ते ग़ालिब ख़ान जेको कावड़ियल हुयो त भई ॻाल्हि हुनखे लॻो, उनखे फील थियो त भला कहिड़ो, पर मूंखे मज़ारी साहिबु कॾहिं बि का मयार न ॾिनी ख़बर त तूं ख़बर छो हलाई, असांजो इताद अंदरूनी टुटल हो, ज़ाहिरी न टुटल हो। पोइ कुझु अर्सो गुज़रियो, वरी मां हिते हाणे एक्सप्रेस जी तव्हां वरी मां आवाज़ टी वी रिपोर्टर थियुमि। सिटी पार्क जो हाजी अब्दुल साहिब वारनि जेको खातनि वातनि जो मसइलो हुयो, उहा मां ख़बर ब्रेक कई अथनि, खाता मटाया आहिनि अब्दुल बाक़ी नाले जा, अहिड़ो मामिलो। उहा जी ख़बर मां ब्रेक कई त ग़ालिब ख़ान जे फैमिली मेंबर हिकिड़े मूंखे फ़ोन करे चयो त यार असां तोखे धुर सम्झंदा हुआसीं, पर तूं बाक़ी साहब कीअं आहे, अगरि असांजे लाइ को ख़िदमत जो मौक़ो हुजे त असां हाज़िर आहियूं। इहे अहिड़ी ज़िंदगी जूं। अच्छा हिकिड़ो इहो कोशिशि जो पुराणे किसनि में वरी हिकिड़ो किसो इहो त मां कोशिशि में रिपोर्ट आहे, गुड्डू में पट फीडर ऐं जेका BS फीडर इहे गॾु माना वेझो वेझो आहिनि, त मां ख़बर ठाही त पट फीडर मां ॿोरियूं क्रॉस करे समेजो हुजे अमरा, मुंहिंजो पुटु, अच्छा मुंहिंजो पुटु ॿुधायां थो मूंसां मिलियो त मां उनजी ख़बर कई त बाबा जेको आहे त ॿोरियूं टपाईंदो जेको आहे त उहो ॿुॾी वियो ऐं घणी ॻोल्हा खां पोइ 17 ॾींहं पुल हेठियां हुनजो लाश हथु आयो। ख़बर मूंखे न हुई, 2-3 ॾींहं गुज़रिया कशमोर मुंहिंजो पुट ते वेगन डासन हलाईंदो मूंखे मिलियो।
अच्छा मूं सां विढ़णु शुरू थी वियो, माना हीअं तूं ख़बर कीअं लही, मां हुनजी ॻाल्हि सम्झा न पियो, हो जज़्बाती, मां बि थोरो जज़्बाती थियो। मां चयो भई ॻाल्हि तुंहिंजो पीउ पाणी में ॿुॾो या ॿिए तरीक़े ॿुॾियो, छा पाणी पर मां हुनजे विढ़ण जो छो विढ़े छो थो। बाद में मां अख़बार पढ़ी त हुन में लिखियलु जॾहिं मां ॿुॾियो जॾहिं 5 फीट में, त उहो लाश वरी 20 फीट मां कीअं निकितो। अहिड़ी शइ खोड़ थी, इहे ज़िंदगी जा हिकिड़ा वॾा किसा आहिनि।